बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम इन दुआ सां ऐं उमेद सां त जिथे हूंदा शाल शाद ऐं आबाद हमेशह मुस्कुराईंदा रहंदव। दोस्तों, अॼु असां तव्हांजे ख़िदमत में वरी हिकु नए किसे सां गॾु हाज़िर आहियूं। इहा ई उमेद आहे त तव्हांखे असांजी इहा कावश ज़रूरु पसंदि ईंदी। दोस्तो, हलूं था किसे ते। ॻाल्हि था कनि त कंहिं मुल्क ते उहो बादशाह हुकूमत कंदो हो। पुराणा किसा तक़रीबन बादशाहनि जा ई हूंदा हुआ। उन बादशाह खे हिकिड़ो सिकी लधो पुटु हो। अकेलो पुटु हुयुसि, उन जे करे ॾाढो सिकी लधो ऐं उन जे करे ॾाढो छेगिरो थी वियो। बादशाह जे कुर्ब जे करे ॾाढो छेगिरो थी वियो। बादशाह उन लाइ वॾा वस कया उनखे सम्झाइण जा, सुधारण जा, पर शहज़ादो ॾींहों ॾींहुं शहज़ादे जूं अरदायूं जेके हुयूं उहे वञनि पई वधंदियूं। कॾहिं किथां दांह अचे, कॾहिं किथां दांह अचे, माण्हुनि सां विढ़े, नाजाइज़ियूं करे। बादशाह पुट जे सुधारे खां नाउमीद थी वियो। सम्झई त हिन जो सुधारो मुमकिन न आहे मुंहिंजे पुट जो। बादशाह कावड़ में अची ऐं पंहिंजे पुट खे देस निकाली ॾिनी, मुल्क निकाली ॾिनी। त बसि तूं जॾहिं तोखे नथो पंहिंजे इज़त जो थिए, नथो मुंहिंजे इज़त जो थिए, तूं बादशाह जो पुटु आं, तूं मुस्तक़बिल जो बादशाह आं, तोखे इहे हरकतूं कोन थियूं सूहनि, पर जे नथो मुड़ी, तूं मुंहिंजो चवणु नथो कर, त पोइ मूंखे तुंहिंजी ज़रूरत न आहे। बादशाह हिन खे मुल्क निकाली ॾेई छॾी। शहज़ादे जा 3 दोस्त हुया। हिकिड़ो ब्राह्मण हुयो, ॿियो सोनारो हो, टियों वाढो हो। 3 दोस्त हुयसि। बादशाही हुकुम इन खे थियो त तूं मुल्क छॾे वञ। हे शहर छॾण खां अॻु में हिन चयो त भला दोस्तनि सां मिलंदो वञ। शहज़ादो उन्हनि खां मोकिलाइण आयो। उन्हनि सां अची ॻाल्हि कई त मूंखे बाबे मुल्क निकाली ॾेई छॾी आहे, सो मां वञा थो। वेंदे वेंदे सोचियुमि त तव्हां दोस्त हो, तव्हां सां हर वक़्तु गॾु हूंदो हुउसि, तव्हां खां मां मोकिलाईंदो, तव्हां खां मां मोकिलणु आयो। हुननि दोस्तनि जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त हुननि चयसि त शहज़ादा, जेॾे तुंहिंजो पंधु असां बि तोसां ओॾे हलंदासीं। दोस्ती कहिड़ी, सुख में हर को ऐं ॾुख में तोखे छॾे ॾियूं। तंहिंजे करे जे हीअ घड़ी तो ते आई आहे त असां तोखे अकेलो न छॾींदासीं, जेॾे तूं असां बि तोसां गॾु। 4 दोस्त घोड़नि ते चढ़ी पंहिंजे मुल्क खे पुठी ॾेई खणी कयनि मुंहुं। बादशाह हुकुम हुयो, मुल्क निकाली, पंहिंजे मुल्क खे पुठी ॾेई खणी रस्तो वरितो। हलंदा 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 अची हिकिड़े झंग में हिननि खे राति पई। झंग हुजे, उन झंग में हिननि खे राति पइजी वई। लथा, खाधे पीते जो कयनि, उन खां पोइ वेठा कचहरी पिया कनि। शहज़ादे पंहिंजे यारनि खां पुछियो, यारो भला ॿुधायो त तव्हांखे कहिड़ो कहिड़ो हुनरु ईंदो आहे। हर माण्हू खे रब साईं पंहिंजो पंहिंजो अकुलु ॾिनो आहे, पंहिंजी पंहिंजी सम्झ ॾिनी आहे, सो ॿुधायो त भला कंहिंखे कहिड़ो हुनरु ईंदो आहे। ब्राह्मण जेको हुयो उन चयो त शहज़ादा, मां फ़क़ीर, मुंहिंजा माइट फ़क़ीर आहिनि, मां उन फ़क़ीर माइटनि जो औलाद आहियां, मूंखे ॿियो कुझु कोन ईंदो आहे। बाक़ी जेकॾहिं हिन को लाश ॾिसां त धणीअ खे संभाले मां उन ते जे न 3-4 फीणा पढ़ंदुमि त रब जी महिरबानीअ सां उहो मुर्दो कहिड़ो बि हुजे, कॾहिं बि मोह हुजे, चङो भलो थी पए। इहा वॾड़नि वटां मूंखे ईअं सम्झ त हिकिड़ो हुनरु मिलियल। शहज़ादे बि हिन जो इहो ॿुधो, ॿियनि दोस्तनि बि, यार वाह जो तुंहिंजो हुनरु आहे। अदा वाला ॾे ख़बर, सोनारे खां पुछनि। सोनारे चयो त मुंहिंजो पीउ सोनारो, मां पंहिंजे पीउ खां इहो धंधो सिखियो।
पर सोनार को हुनर ईअं सम्झो त इहो मुंहिंजो हुनर न आहे। मां जो न सोनार को कमु कंदो हुउसि, रहंदो वेहंदो हुउमि दुकान ते, मां उते हिकिड़ो हुनर सिखियो। कहिड़ो हुनर सिखियुमि त कंहिं बि माण्हू सां, मुंहिंजे कंहिं बि दोस्त वाक़ुफ़कार सां कॾहिं बि ऐं किथे बि कंहिं ॻाल्हायो हूंदो न, त मां जॾहिं बि उन माण्हू खे ॾिसंदुसि या ॻाल्हाइण ॿुधंदुमि त मां चवंदुसि त हिन मुंहिंजी फलाणे दोस्त या वाक़ुफ़कार सां ॻाल्हायो आहे, मां सुञाणे वेंदुसि। इहो मूंखे हुनर आहे। यार वाह जो हुनर आहे। अदा वाढा ॾे ख़बर चई भाउ मुंहिंजो पीउ वाढो, बाबे मूंखे उहो अबन ॾाॾे नालो हुनर सेखारियो, हुनर बाक़ाइदे मूंखे सेखारियो। मूंखे जेकॾहिं न सुठो काठ मिले, सामान मिले, त मां काठ खे घड़े ठाहे उन में अहिड़ो हुनर रखां जो उहो काठ जेको आहे न उॾाम खटोली वांगुरु उॾामंदो। इहो मूं वटि हुनर अथव। यार वाह वाह, हे वाह जो आहे हुनर। वक़्त में इहो बि कमु ईंदो। शहज़ादी जो वारो आयो, हाणे हुननि टिनी त ॿुधायो। हिन चयो था तव्हां सभिनी जा हुनर वॾा, तव्हां वटि हुनर आहिनि। मां बादशाह जो पुटु, मूंखे कहिड़ी ज़रूरत काहे हुनर सिखण जी। बाक़ी हा, मुंहिंजो कमु आहे ईअं सम्झो हैवानी। मां बादशाही ॿार, जंग में माहिर, तीर हणण जो होशियारु, तलवार जो कोॾियो। का बि मुश्किल सिर ते अचे त पुठि ॾियण बदिरां मां मुंहुं ॾेई बीह रहंदुसि, पोइ मरां या मारियां। मां अॻ में पंहिंजे इन हुनर ते, इन पंहिंजी हैवानी जेका मूं में आहे आदत, मां सम्झंदो हुउमि त मां वॾो को पहलवान आहियां। पर हाणे मां सम्झां थो त विढ़ंदा त कुताब आहे। इहो विढ़ माण्हूअ जो कमु न आहे। तव्हां टिनी जा कम जेके आहिनि न, हुनर आहिनि यार, उहे मूंखां वधीक। हे ईअं कचहरी कंदे कंदे हिननि खे निंड अची वई, सुम्ही पिया। सुबुह थियो उथिया, वरी कयूं न मुंहुं, हलो हला हलो हला, वरी हिकिड़े ॿिए ॿेले में अची पिया था। जीअं हुन ॿेले में पिया था थोरो अॻे हलिया त रस्ते ते हिन ॾिठो त हिकिड़ो शींहुं मोह पियो आहे। शींहुं मोह पियो आहे। जीअं जो हिननि ॾिठो त शींहुं मोह पियो आहे, पहिरियों त ड्रिजनि पिया त अलाए ईअं शींहुं सुतो पिया, वेझो आया ॾिठुनि त शींहुं मोह पियो आहे। शींहुं मोह पियो आहे। शहज़ादे खे ईअं सम्झो रोशत अची वियो। ब्राह्मण खे चई दादा ॻाल्हि ॿुध, तुंहिंजो हुनर जेको आहे न, उनखे आज़माइण जो वक़्तु सभिनी खां अवल अची वियो। हाणे तो चयो हो त कहिड़ो बि मुअल हुजे मां उनखे कंदुसि जेरो। हाणे हे शींहुं मोह पियो आहे, असांखे त उथारे ॾेखार त असांखे बि पक थिए त बराबरि तो वटि इहो हुनर आहे। ब्राह्मण चयो त शहज़ादा, शींहुं शेर ख़ुदा जो आहे, मुअल आहे तॾहिं बीठा आहियूं, पर शहज़ादा उथंदो असां में विछोड़ो विझंदो। मुंहिंजो चवणु मञ, इन ॻाल्हि खे छॾ, ॿिए हंधि किथे आज़माइजांइ, हिते शींहं ते न आज़मा। ॿिया जेके दोस्त आहे उन्हनि बि चयो त हा बराबरि, हे चवे सही। शहज़ादो ज़िद ते जे न, तूं इन खां छुटल, तूं परेशान न थियो त शींहुं उथियो त छा कंदो। शींहं खे माण्हू ईअं सम्झो मुंहिंजे खॿे हथ जो खेल आहे, तव्हां उन खां ड्रिजो न, मां वेठो न आहियां, तव्हां शींहं खां ड्रिजो न। हिते ॿियनि दोस्तनि में चयसि त शहज़ादा ॾाहो थी, हे शींहुं उथंदो त तूं हिन सां विढ़ंदे, पर यार असां में सह पका न, असां डप खां भॼी वेंदासीं, तंहिंजे करे पाण में अची वेंदो विछोड़ो। शहज़ादा ज़िद न कर, कुझु ख़्यालु कर। शहज़ादो मञे न। मां ब्राह्मण जो हुनर ॾिसां, शींहं खां तव्हां न ड्रिजो, शींहं खे मुंहुं मां ॾींदुसि। नेठि ब्राह्मण खे कयईं मजबूर। ब्राह्मण छा कयो जो शींहं जे मथां बीही ऐं ॿ चारि हुनजे मथां फीणा पढ़ी, ईअं चप चोरे पियो, फीणा पियो पढ़े। फीणा पढ़ी ऐं दुआला हथ खणी दुआला हिन हथ कया। अबा घड़ी कान गुज़री त जेको शींहुं हुते किरियो पियो हो, मोह पियो हो, ईअं शींहं में चुरपुर थी ऐं शींहुं गजगोड़ करे उथी खड़ो थियो। शींहुं जीअं दाह कई त ॿिया जेके हमराह उहे त जीअं शींहं खे गजगोड़ कंदो ॾिठुनि त भा वठी पेरनि ते ज़ोर रखे। पर शहज़ादो शींहं खे साम्हूं थी बीह रहे, कॾहिं तलवार, बादशाही ॿार हो। शींहुं ऐं शहज़ादो सॼो ॾींहुं विढ़ंदा रहिया, सॼो ॾींहुं विढ़ंदा रहिया। नेठि टिपहरीअ जो टाइम थियो, इते शींहुं बेज़ार थियो, वेड़ खां बेज़ार थी ऐं शींहुं वठी दॿो। शहज़ादो पुठियां लॻुसि, पर
पर शींहुं हिन खां निकिरी। शींहुं वियो हलियो, हेॾे जो पाण संभाले, अड़े हे छा, न यार न साथी, अकेलो। अफ़सोस में पइजी वियो, यार हे छा कयमि, यार न मूंखे सच चयो त शहज़ादा हे पाण खे विछोड़ो कंदो। मां ज़िद कयो, पंहिंजे ज़िद जे करे हणी सॼो ॾींहुं बि विञायमि, पर पंहिंजा दोस्त मुंहिंजा विया हलिया। हाणे यारनि खां बि विछड़ियुसि, माइटनि खां पोइ इहे त मुंहिंजो ॾढ हुया, हाणे उहे बि विया हलिया। हेॾे होॾे घणो हुननि खे, पर इनखे यार लधाई। उहो शींहं जे डप खां उहो साही कोन पिया पटनि, अलाए किथे वञी पिया था। परेशान शहज़ादो अकेलो सोचींदे सोचींदे ते वरी राति पइजी आहे। झंग हुजे, झंगली जानवर, नांग बलाऊं, उन्हनि जे ख़ौफ़ खां हिकिड़ो वॾो वणु हुजे, उन वण ते चढ़ी वेही रहे। हाणे से रेशमी हंधनि ते सुम्हंदड़ हुजे, किथे थी हुनखे अहिड़े अकेले हंधि सो बि वण ते निंड अचे, ऐं वॾी ॻाल्हि त ख़ौफ़ उन खां सवा। शहज़ादो उभो थियो, वण ते वेठो हुजे, निंड बि न पई अचे, वेठो अखियूं ॿूटिजनसि, पाण खे चोंडियूं हणी, वरी सुॼा करे पाण खे अहिड़ी तरह पाण खे होशियारु कंदे कंदे जाॻंदो रहियो। आधी राति थी, अंदाज़ो लॻाईं त आधी राति थी आहे, राति बि कान पई गुज़रे, अकेलो। हाणे अंदाज़ो लॻाईं त आधी राति थी वई आहे। अञा जो ॾिसे त हिकिड़ो वॾो नांग आहे, जेको पंहिंजे वात में टांडो खयूं भॻो पियो थो अचे। नांग आहे वॾो, वात खुलियल अथसि, वात में टांडो अथसि। शहज़ादे ॾिठो, परेशान थी वियो त नांग सड़े छो नथो, टांडो जो वात में अथसि, सड़े छो नथो। पर पोइ यादि आयुसि त न, चवंदा आहिनि त नांग खे हूंदी आहे मण मथे में, सो ही पक उहो नांग आहे, ऐं हीउ जरको जेको आहे सो उन मण जो आहे, इहो टांडो न आहे। एतिरे में नांग बि अची साईं उन वण जे हेठां पहुतो। नांग अची वण जे हेठि पहुतो, नांग उते उहा मण रखी ऐं नांग उन जी चौधारी नाच करणु लॻो, उन सोजरे ते नाच करणु। मण जो सोजरो जेको हुयो, ईअं सम्झो त बाक़ाइदे झंगु चमके पियो मण जे सोजरे ते। सोजरो जो थियो त न केतिरा ई नंढड़ा नंढड़ा जीत उहे अची उन रोशनी जे गॾु थिया, रोशनी ते अची गॾु थिया। नांग नची नची थको त उहे जेके जीत अची उन जे गॾु थिया, उन जीतनि खे खाइणु लॻो। जीत खाई पंहिंजो पेट भरे वरी उहा मण विधई वात में ॻी, ऐं नांग हलियो वियो। नांग वियो हलियो, शहज़ादे इहो सॼो लकाउ ॾिठो पियो, शहज़ादे इहो सॼो लकाउ ॾिठो पियो। नांग जो वियो त शहज़ादे चयो त भणा जेकर इहा मण हथु कयां, चवंदा आहिनि त इहा मण वॾी कम वारी आहे, जेकर इहा मण हथु कयां। ख़ैर हाणे नांग त वियो हलियो, शहज़ादे खे डप खां सॼी राति निंड न आई। आख़िर नेठि सुबुह थियो, सुबुह जो शहज़ादो वण तां लथो, हेॾे होॾे ईअं थोरो रस्तो ॾिसण में आयुसि, थोरो ॿाहिरि निकितो त हिकिड़ो शहर हुजे। आयो उन शहर में, पुछा कराए हिकिड़े लोहार जे दुकान ते आयो। उन खे चई त मूंखे लोह जो हिकिड़ो छलो ठाहे ॾे, वज़नी 2-3 किलो जो भले हुजे, अहिड़ो छलो मूंखे ठाहे ॾे। पर उन में चौधारी तेज़ पाकीअ जहिड़ा, बाक़ाइदे हुनखे तेज़ रख, उहा जेका पटी पाकीअ जहिड़ी तेज़ हुजे, उनजी जेका चौधारी वटी थिए न उहा तेज़ हुजे, पाकी वांगुरु, इहा मूंखे ठाहे ॾे। पर अहिड़ी तिखी हुजे जेको बि हिन जे वेझो वञे त ईअं वढ जी 2 टुकर थी पए। लोहार शहज़ादे खां पैसा वठी, जीअं शहज़ादे चयसि हिनखे हिकिड़ो बाक़ाइदे पाकीअ जहिड़ी तिखी वटीअ वारो अहिड़ो हिनखे छलो ठाहे ॾिनई, गौरो 2-3 किलो जो। हाणे शहज़ादे खे इहा मण हथु करणी, इहे मण जे करे पियो करे। शहज़ादो उहो छलो खणी आयो, वरी झंग में साॻे वण ते अची वेठो। हिन छा कयो जो छले जे सोराख में सिणीअ जी डोर बि अथई। हाणे वेही नांग जो इंतज़ारु करणु लॻो। आख़िर राति थी, नांग पंहिंजे वक़्त ते ॾिठई त साॻो डुकंदो थो पियो अचे, वात में ॾण टांडो अथसि, अची वण हेठां पहुतो। शहज़ादो लिको वेठो हुजे, नांग वात मां मण कढी वरी उते रखी, वरी नाच करणु लॻो।
सोजरे ते वरी जीत जी गॾु थिया। हाणे शहज़ादे ॾिठो त नांग मस्तीअ में, मोकियो इहो नांग मस्तीअ में। शहज़ादे आस्ते आस्ते करे ॾोर में जेको छलो ॿधो हुअईं आस्ते आस्ते लटकाइण लॻो, पर अहिड़ो निशानो वठी हुन लटकायो जो मण उनजे विच में अची वई। छलो हेठि किरियो पर मण उनजे विच में अची वई। हाणे नांग जी जेका मण हुई उन मण जे आॾो जो हिकिड़ी शइ अची वई, थोरी ऊंदहि थी त नांग मण ॾे निहारियो, ॾिठई त का शइ आहे जेका मण जे मथां पई आहे। हुन छले खे चक हयो, नांग हिरियल आहे वात सां ई हणंदो आहे, हुन छले खे चक हयो त हुन त ठहराई तिखी। जीअं हुन चक हयो त हुनजी ज़बान ऐं मुंहुं जेको आहे सो वञे पाकीअ सां लॻो, पाकीअ सां लॻो कटिजी पियसि, कटिजी पियसि। नांग खे कावड़ लॻी, वरी नांग ॿीहर हुनखे चक हयईं, पर जीअं हुनखे चक हयईं ज़ोर सां, जीअं चक हयईं त उहा तिखी नांग जी मुंडी वञी परते पई। नांग जी मुंडी कटिजी वई, नांग फतके पियो। आख़िर शहज़ादे ॾिठो त नांग उते फतकी फतकी मरी। जेॾीमहिल ॾिठई त हाणे नांग वियो मरी, शहज़ादो लथो, वण तां लथो, मण खईं, मण खईं वेही रहियो। सुबुह थियो, हाणे नांग ॾिठई त केॾां आयो, नांग वारो पटो जेको हुजे उहो पटो वरितई त नांग केॾां आयो। नांग जो लीको साईं हलंदो 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 तां त हिकिड़ो पाणीअ जो तलाउ हुजे, वॾो तलाउ हुजे, नांग जो पटो जेको हुजे उन में वियो। शहज़ादो बि इन इरादो कयो त इन तलाउ में लह, तयारु थियो। हिन जीअं पेर पाणी में विधो, शहज़ादो परेशान थी वियो त जीअं हे वञे पियो पाणीअ में त हिन खां पाणी परे हटंदो पियो वञे, जीअं पाणी में लहे पियो पाणी परे हटंदो पियो। शहज़ादो सम्झी वियो त इहा मणिया जेका आहे हिन मण में आहे, इन मण जे करे ई पाणी मूंखां परे थो थिए, रस्तो मूंखे पियो थो मिले। मण कढी पाणीअ खे वेझो कई त पाणी हुन खां परे हटी वियो। हाणे शहज़ादे खे पक थी थिए सॼो कमाल हिन मण जो। पोइ त शहज़ादो उहो नांग वारे पटे सां हलंदो पियो वञे, हेठि लहंदो पियो वञे। तां त वञी उहो जेको तलाउ जो तरो हो वञी उते पियो थो, तलाउ जे तरे में पियो थो, जिते वञे पियो त पाणी त परे थींदो पियो वञे, शहज़ादो जी तरे में पियो थो। जीअं जो शहज़ादो तरे में पहुतो त शहज़ादे ॾिठो त उते उन तलाउ जे तरे में हिकिड़ो वॾो महल हुयो, वॾो महल हुजे। हेॾां होॾां ॾिठई त हिनखे महल जी दरी ॾिसण में आई, महल जी दरी ॾिसण में आई, दर कोन हुजेसि, दरी ॾिसण में आई। दरी ॾिसण में आई, शहज़ादो ज़ोर ॾेई उन दरीअ मां मथे चढ़ी, दरीअ मां उन महल में अंदरि दाख़िल। जीअं लथो ॾिसे त आलीशान महल आहे, आलीशान महल, बादशाही महल जीअं थींदो आहे। पाण हे बादशाह जो पुटु हुयो, हिन बि महल ॾिठा, पर हे महल ॾिसी शहज़ादो बि हैरान थी। महल वॾो महल हुजे, घुमंदे 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 हिकिड़े हंधि वियो, ॾिसे त हिकिड़ी सदा मलूक सुहिणी शहज़ादी, वार सोना, सोना वार हुजसि, हार सिंगार कई पलंग ते वेठी। जीअं शहज़ादो वेझो थियुसि त हुन बि शहज़ादे खे जो ॾिठो त हूअ पाण परेशान थी वई। शहज़ादे खे चयईं त बदनसीब इंसान, तूं हिन दोज़ख में कीअं आयो आहे? भलो अथई त जीअं आयो आहे हितां भॼी वञ, हिते हिकिड़ो वॾो ज़ालिम नांग रहंदो आहे, ॼाण आयो, ॾिसंदी मारे छॾींदी। तो जहिड़ो सुहिणो सेबतो ख़ूबसूरत नौजवान मुंहिंजे अॻियां मारिजे, इहो मूंखां ॾिठो न थींदो। मुंहिंजो त नसीबु आहे, पंहिंजे नसीब खे पइजी खामखां तूं बेगुनाह मारिजी वञी, पंहिंजी जवानी ते क़यास कर, भलो थी त हितां भॼी। हिन जो नांग जो नालो खयों त शहज़ादो सम्झी वियो त मां नांग जे पेर सां आयो आहियां, पक नांग इहो ई आहे जंहिंजे नाले हीअ चवे। शहज़ादे हिनखे चयो त तुंहिंजो नांग मूंखां ॾाढो न आहे, तुंहिंजो नांग मूंखां ॾाढो न आहे, मूंखे नांग जा डप न ॾे, मां हुनखे ख़तमु करे सघां थो, छो थी तूं एतिरो ॾिनी? शहज़ादीअ चयुसि त तोखे हिन मरदूद जी ख़बर न आहे। हिन ज़मीन ते हिकिड़ो शहरु आहे जिते मुंहिंजे पीउ जी हुकूमत हूंदी, मुंहिंजो पीउ बादशाह हो, हुनजी हुकूमत। हिन नामुराद अलाए मूंखे कीअं ॾिठो,
अलाए मूंखे कीअं ॾिठो हिन ज़ालिम। पोइ हिन छा कयो जो मुंहिंजे पीउ ऐं भाइरनि खे मारे मूंखे हिते खणी हाणे क़ैद कयो अथई। पोइ रोज़ानो वेंदो आहे उन शहर में बाबे जी बादशाहीअ में, उते जा माण्हू हिन थोरा थोरा करे सभु मारे छॾिया। अहिड़ी रीति सॼो शहर बर्बादु थी वियो। मुंहिंजा माइट जेके हुयासीं नांग मारे छॾिया। मां हिते क़ैद में पई आहियां। घणा ॾींहं थिया आहिनि जो मां को इंसानु न ॾिठो। अॼु तोखे तो जहिड़े नौजवान ख़ूबसूरत खे ॾिठो त दिलि खे आथत थियो आहे। पर वरी जो ज़ालिम खे ॾिसां त चवां थी त बेरहम तोखे बि मारे छॾींदो। पंहिंजो साहु बचाइणु हर इंसान ते फ़र्ज़ु आहे, तंहिंजे करे छो थो पंहिंजी हयाती विञाए। तोखे मां मिंथ थी कयां, मूंखे मुंहिंजी क़िस्मत ते छॾे ॾे। बसि मुंहिंजी क़िस्मत इहा आहे, तूं पंहिंजो साहु बचाए। शहज़ादे हिन जी ॻाल्हि ॿुधी ॾाढो ॾुखु थियुसि त माना हिन वीचारीअ सां वॾो ज़ुल्म थियल आहे। पर दिलि में ख़ुशि बि थियो त हिन ज़ालिम खे मां मारे आयो, पूरो कयो अथमि। हे जो चुप थी वियो त शहज़ादी सम्झो त शायदि ड्रिजे थो। हिन खे चई त हाणे मां तोखे अकेलो मरणु न ॾींदुसि। नथो भला मुड़ी त मां तोखे हाणे अकेलो मरणु न ॾींदुसि। पहिरियों मां पोइ तूं। हाणे मां बि हिते क़ैद में रही रही पंहिंजी जान खां बेज़ार थी पई आहियां। सो छो न भला गॾिजी नांग खे मारण जी कोशिशि कयूं। जे मरी वियासीं त बि हिन सूरनि खां जिंदाजी थींदी। हाणे हीअं कर, हींअर नांग जे अचण जी आहे महल ॼाण आहे। तूं हिन पलंग जे हेठां पेतीअ में लिकी वे। नांग जेॾी महिल अचे मण वात मां कढी ऐं पलंग ते वेहे। तूं पलंग मां हेठां निकिरी तलवार सां कजांसि वार, हिन खे मार। पोइ जिॾे चवंदई मां तोसां गॾु हलंदुसि, छो जो मुंहिंजो दुनिया में त केर बि कोन्हे को। हाणे हिते वरी ॼण हिन खे माई खे बि हौसलो अची वियो। हिन जो एतिरो चयसि दिलि ॿधई त हिन शहज़ादीअ खे नांग जे मारजण वारी सॼी ॻाल्हि ॿुधाई। चई तूं परेशान न थी, जंहिं नांग खां डिॼे थी, जंहिंजी एॾी ॻाल्हि थी करी, मां हुनखे मारे आयो। मण कढी ऐं हिन जे अॻियां रखी, अचे हे तो वारे नांग जी मण। मां हुनखे मारे आयो ऐं मण खणी आयो। उन जे पेरनि सां त मां हिते पहुतो, न त पाणी जे तलाउ में मां हिते किथे अचां। शहज़ादी जो नांग जे मरण जी ॻाल्हि ॿुधी ॾाढी ख़ुशि थी। हिन खे चई त नौजवान, ख़ुदा कयो शुक्र आहे रब जो जो मुंहिंजे ॾुखनि जा ॾींहं लही विया। तो जहिड़ो बहादुर ऐं ख़ूबसूरत शहज़ादो मूंखे खणी ख़ुदा हिते मिलायो आहे। हाणे मां तुंहिंजी आहियां, छो जो मुंहिंजो त केर बि कोन्हे को। हिन ज़ालिम सभु मारे छॾिया। हाणे तूं हिते रह, हिते आराम सां तूं रह। शहज़ादे बेचारो ॾाढो थकल हो मुसाफ़िरीअ जो। सो दोस्त बि विया हुअसि हलिया, ॿियो बि केरु कोन हुयुसि। हे जो वरी हिते थियसि त हिन सोचियो त भला कुझु टाइम फ़िलहालु ईअं सम्झो त आराम थो हिते कयूं। हिन जी आछ क़बूल कई। ॿई ॼणा सां उते हाणे ऐश आराम सां उते रहनि पिया। शहज़ादी जेका उते हुई, उन वटि हिकिड़ो ॻाल्हाईंदड़ तोतो हूंदो हो, पिंजरे में बंदि। तोतो हूंदो हुउसि पिंजरे में बंदि, जेको ॻाल्हाईंदो हो। पोइ नांग जो न हिन वीचारी खे अकेलो छॾे वेंदो त हीअ अकेलाईअ में पोइ वेठी उन सां ॻाल्हाईंदी। माण्हू छेणो त कोन हूंदो, पोइ उन सां वेही ॻाल्हाए ऐं पंहिंजे दिलि जो भार घटि कंदी। हाणे जो हिनखे शहज़ादो मिलियो, सॼो ॾींहुं हिन सां, राति हिन सां, हिन तोते खे विसारे छॾियो। इंसानी फितरत आहे, हिन तोते खे विसारे छॾियो। तोतो हिरियल हूंदो हो त सॼो सॼो ॾींहुं वेठी मूंसां ईअं सम्झ ॼण मथो खाईंदी हुई मुंहिंजो। ऐं हिन महिल माण्हू मिलियो अथसि त मूंॾे निहारे बि कान थी। पर वरी चवंदो हो त भला पाण जहिड़ो मिलियो अथसि, भला ख़ुशि आहे, सही आहे। पोइ हे वीचारो पंहिंजे मुंहुं पियो ॿोलड़ियूं कंदो। ईअं हिकिड़े ॾींहुं शहज़ादी खे तोते जी यादगिरी अची वई। हिन खे वठी आई त अचु, हे ॾिस मुंहिंजे अकेलाई जो साथी हूंदो हो। बराबरि मूंखे चङा ॾींहं थिया आहिनि जो मां हिन सां तुंहिंजे अचण जे करे ॼण मूंखां ज़हन ताईं लही वियो, न त मुंहिंजे अकेलाई जो साथी हे। शहज़ादा हे अथई मुंहिंजो चतूं अकेलाई जो साथी, वॾो अकुल वारो थी, दुनिया जी हर ॻाल्हि ॼाणंदो अथई, वॾो अकुल अथई। शहज़ादे मिठू ॾिठो, ॾाढो ख़ुशि थियो।
कुछ ॾींहं गुज़रिया। हिकिड़े ॾींहुं शहज़ादो ऐं शहज़ादी ॿई मण खणी ऐं ॿाहिरि दरिया ते आया। तरे मां निकिता ॿाहिरि आया, वेता वेंजी सेंजी अछा उजरा थिया। ईअं मथो धोअंदे राणी खे हा सोना वार शहज़ादी जा। उन सोननि वारनि मां हिकिड़ो वार हिन जो छणी पाणीअ में किरी पियो। शहज़ादी ॾिठो वार हिन जो पाणीअ में किरी पियो। वार जो पाणी में किरी पियुसि त शहज़ादी रोअण लॻी। शहज़ादो ॾिसे पियो त हिन जो वार हिकिड़ो छणियो आहे जेको पाणीअ में वियो, उन खे ॾिसी रोए थी। शहज़ादे चयसि तूं चरी आण, हिकिड़े वार जे करे थी रोई, सॼो मथो वारनि सां सथियो पियो थी, केॾा घाटा वार थी, तूं हिकिड़े वार जे करे पई थी रोई। शहज़ादीअ चयसि शहज़ादा मूंखे वार वञण जो ॾुख कोन्हे, पर मूंखे डपु थो थिए त मता इहो वार असां ते का मुसीबत आणे, असांजे विच में का जुदाई न विझे। मां अलाए छो डिॼां थी हिन ॻाल्हि खां, मूंखे वार जी ॻाल्हि न आहे, पर हे जेको किरियो आहे हेठि न पाणीअ में, मूंखे अलाए छो थिए थो त मता इहो वार असां ते का मुसीबत आणे। शहज़ादे चयसि त जंहिं रब साईं हेसि ताईं मौत खां बचायो आहे, अॻिते बि उन ते नंगो आहे, परेशान न थी। हिन जो सम्झायुसि त शहज़ादी खणी माठ कई, मोटी आया महिल। रब जी कुदरत, शहज़ादीअ जो जेको वार पाणीअ में किरियो सोनो, उहो पाणी में लुढ़े पियो। हाणे वार जी छा मजाल आहे, पे पाणीअ में लुढ़ियो, पाणीअ जूं लहरूं पयूं आहिनि, हेठि थिए मथे थिए, हेॾे थिए होॾे थिए। दरिया में मच्छियूं हुजनि, मच्छी तरंदी आहे, वात फाड़े तरंदी आहे। ईअं हिकिड़ी मच्छीअ जे वात में पइजी, मच्छीअ जे जो वात में पइजी वियो मच्छी, उहो वार गिड़काए वियो। जीअं मच्छीअ जे पेट में वार पियो, अलाह जी कुदरत मच्छी जो रंग सोनो थी वियो, मच्छीअ जो रंग ई मटिजी वियो, मच्छीअ जो रंग ई सोनो थी वियो, मच्छी थी वई सोनी। हाणे ते सोनी मच्छी दरिया में पई हले, हलंदी 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 वञी ॿी बादशाही में निकिती। सोनी मच्छी हलंदी हलंदी वञी ॿी बादशाही में निकिती। जॾहिं उन बादशाही में निकिती, उते हिकिड़ो ग़रीब मुहाणो हुजे, अलाह खे ॿाॾाए बचनि जे गुज़र सफ़र लाइ दरिया में ॼार विझी वेठो त अलाह करे अॼु को सुठड़ो शिकार लॻे। मच्छी बाबा तरंदी तरंदी वञी उन ग़रीब जे ॼार में फाथी। ॼार में जो चुरपुर थी, हिन ॼार ॿाहिरि कढियो, ॾिसे त सोनी मच्छी। हिन बि उमिरांदी हुई, पर कॾहिं अहिड़ी मच्छी हिन ॾिठी कान हुई। ॾाढो ख़ुशि थियो, रब जा शुक्र पियो हाणे त अॼु मालिक साईं मूं ते महिरबानी थियो आहे। चए पियो हाणे हे मुंहिंजे खाइण जहिड़ी त शइ न आहे, हीअ त ईअं सम्झो सूखड़ी आहे, तोहफ़ो आहे, ऐं हे तोहफ़ो लाइक़ु बि बादशाह जे लाइ आहे। छो न हे बादशाह वटि खणी वञा त बादशाह ख़ुशि थी मूंखे को इनाम ॾींदो, त भला ज़िंदगीअ जा के ॿ टे ॾींहं त सुखिया गुज़रंदा, खपाईंदुसि छा मिलंदो। इहो सोचे उहा सोनी मच्छी जेका हुई, उहा खणी सिधो वियो उतां जो जेको बादशाह हुजे उनजे दरबार में। साईं अॼु मां हे तव्हांजे लाइ तोहफ़ो आंदो आहे। जंहिं ॾिठो त वाह 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 वाह, मच्छी से माना अहिड़ी नायाब मच्छी कॾहिं कंहिं ॾिठी बि कान्हे। बादशाह हिन ग़रीब खे चङो ख़ासो इनाम ॾेई बादशाह रवानो कयो, शाही बोरतीअ जे हवाले कयनि मच्छी, त हे मच्छी पचाए। बोरती मच्छी खणी आयो, बोरतीअ जी मच्छी खे चीरियो। मच्छी खे जो हुन चीरियो त मच्छीअ जे पेट मां उहो वार निकितो, जंहिं वार जे करे मच्छी जो सॼो रंग सोनो थी वियो। उहो वार हिन कढियो, उहो वार खणी सिधो आयो बादशाह वटि, दरबार में अची बादशाह जे अॻियां पेश कयईं त साईं हे जेका तव्हां मच्छी मूंखे ॾिनी, उन मच्छीअ जे पेट मां इहो सोनो वार निकितो। दरबार भरियल हुजे, अमीर वज़ीर सभु। बादशाह जो वॾो पुटु हुजे, उहो अखि खां काणो, उहो बि बादशाह सां गॾु तख़्त ते वेठो। सभिनी जो ॾिठो सोनो वार त सभु हैरत में पइजी विया, पर हिकिड़ो जेको काणो शहज़ादो हो, उन चयो त मूंखे ॾियो। ॾिसी सोनो वार पीउ खे चई त बाबा
जंहिंजा सोना वार आहिनि त उहा पाण छा हूंदी। मां शादी उन औरत सां कंदुसि जंहिंजे मथे जो इहो सोनो वार आहे। बसि मुंहिंजो मुतालबो इहो आहे, ऐं इहो हर हाल में तोखे पूरो करिणो आहे। मां शादी कंदुसि त उन सां कंदुसि जंहिंजो इहो सोनो वार। बादशाह, अमीर, वज़ीर शहज़ादे खे सम्झाइनि त भाउ ॿाराणी न कर, कहिड़ी ख़बर किथां जी आहे, अलाए किथां मची आई आहे। पर काणो शहज़ादो साईं कंहिंजी ॻाल्हि ई न मञी। चई खाइण पीअण मुंहिंजो बंदि अथई। काणो हुयो कीअं बि हुयो, पर बादशाह खे पंहिंजो पुटु हुयो, दादिलो हुयो। बादशाह हिन जे अॻियां बेवस थी वियो। बादशाह वज़ीर खे चयो उहा ऐलान कर, जेको बि माण्हू शहज़ादे खे उहा सोननि वारनि वारी औरत आणे ॾींदो, उनखे मां पंहिंजो अधु राज भाग विराए ॾींदो। छो जो पुट खां वधीक त बादशाही आहे कान। इहा सोननि वारनि वारी माई मूंखे खपे। ऐलान थी वियो सॼे शहर में। अब सोननि वारनि वारी औरत जेको आणींदो उनखे बादशाह पंहिंजो अधु राज भाग ॾींदो। हाणे न को पेर, न को खुर, न को तरफ़ जी ख़बर, न का ॻाल्हि। दिलि त हर कंहिंजी चए पई, पर हाणे कीअं ख़बर पई त किथां जी आहे। हेॾां काणो बादशाह जो मथो खाई वियो। बादशाह चयो मां ऐलान त करायो आहे, हाणे तरस इंतज़ारु कर। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ी पोड़ी जादूगिराणी हुजे, उन बि को ॿुधो चौधारी इहे पढ़ा पिया आया, उहा ई बादशाह जे दरबार में। बादशाह सलामत ऐलान तव्हांजो आहे? हा ऐलान मुंहिंजो। बादशाह सलामत जे मां इहा औरत तव्हांखे हथु करे हाणे ॾियां त तव्हां पंहिंजे वाइदे ते पाबंद रहंदव, मूंखे अधु राज भाग तव्हां ॾींदव? बादशाह हिन सां हा। चई पोइ बादशाह हाणे दुआ कर, मां वञा थी हिनजे ॻोल्हा में। पोड़ी जादूगिराणी, पोड़ी जादूअ जे ज़ोर ते मालूम कयो त शहज़ादी किथे आहे, इहा सोननि वारनि वारी शहज़ादी किथे आहे। पोड़ी जादूअ जे ज़ोर ते ओ अची उन महल ते पहुती जिते हे ॿई रहंदा। पोड़ी बि वझ वठी महल में अंदरि घिड़ी आई। जादूगिराणी त हुई, शहज़ादी जो हिनखे ॾिठो त हिन हिकिड़ो कूड़ो हिकिड़ो ठाहे त मां मिसाल मुंहिंजो केरु दुनिया में कोन्हे को, ओही वाही केरु कोन्हे को मुंहिंजो, को घर घाट कोन्हे को मुंहिंजो, अहिड़ो मिसाल हिकिड़ो बयानु ठाहे ऐं हिननि ॿिन्ही खे रोई जो हिननि जे अॻियां ॻाल्हि कई त हिननि खे बि क्यास अची वियो। हिननि चयो भला हाणे जिथे असां मथां रहूं, भला हीअ बेवाई आहे, भला हीअ बि कुंड पासे में पई हूंदी, पर भला ॼण असां लाइ बि विंदुर थी पवंदी, हिनखे बि रहण जो अझो मिली पवंदो ऐं असां लाइ बि ॼण विंदुर थी पवंदी। नानी तूं भले असां सां गॾु रह। तोतो ॾिसे पियो, तोतो जो पोड़ी खे ॾिसे पियो, तोते खे कावड़ पई लॻे। पंहिंजी ॿोलीअ में हिनखे ईअं सम्झो त लोधण जी पियो करे, धिकड़नि जी पियो करे। शहज़ादी सम्झी वई त चतुअ खे पोड़ीअ जो रहणु नथो सही लॻे। शहज़ादी चएसि म्या मिठू रुगो तुआरी ॾाहप बि कमु कान ईंदी, हीअ वेचारी पोड़ी नानी आहे, तूं अॼु बेज़ार न थी, तूं बेज़ार न थी, तोखे तंग कान कंदी, तुंहिंजो कुझु कोन खाईंदी। हिन जो इहो चएसि त तोतो वीचारो चुपड़ी करे वेही रहियो। तोते दिलि में चयो त रब जा बि रंग आहिनि अजीब, दुश्मन घर में आहे तॾहिं बि मुंहिंजा मालिक उनखे पंहिंजो पिया था सम्झनि, दुश्मन सॼण जी का साञा कान्हे, ख़ैर पाण ई भोॻींदा। हाणे से पोड़ी हिननि सां रहे पई, पोड़ी हिननि सां गॾु रहे पई। पोड़ी कुझु ॾींहंनि में ई अहिड़ो त हिननि खे फ़्रेब में मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं ॿुधाए ॿिन्ही खे पंहिंजो करे छॾियो। ॿई हिनखे ॾाढो भाईंदा, शहज़ादो भाईंसि, शहज़ादी बि हिनखे ॾाढो भाईंदी। आख़िर पोड़ी खे रहंदे हिते महीनो ॾेढ थी वियो। हाणे पोड़ी हुई बुल जे तलाश में, त बुल मिले त शहज़ादी खे था कढां, ऐं ॿियो वॾी ॻाल्हि त हुनखे इहो हुयो त मां हिननि जो एतबार वठां न। हिते हीअ एतबार बि वठी वई, हुननि खे पंहिंजो बि करे वई। हिकिड़े ॾींहं ने पोड़ी शहज़ादी खे चयो त हल त दरिया ते वेंदी चो।
शहज़ादी हिन सां गॾु विंडण लाइ निकिती। आयूं दरिया ते ॿई। शहज़ादी मेटु मथे में विझी ऐं मथो पई धोए। पोड़ी चएसि त शहज़ादी मूंखां फणी त विसरी वई। मायूं मथो धोअंदियूं त वरी फणी बि हणंदियूं आहिनि। हे मूंखां फणी त विसरी वई। हीअं करे मूंखे इहा मण ॾे त मां इहो पाणी टपी महल मां वञी ऐं उहा फणी खणी अचां। हाणे शहज़ादीअ खे त दिलि में हुयो ई कोन त हाणे हीअ मरण जहिड़ी लॻी पई आहे, हीअ असां सां कहिड़ी ठगी कंदी। शहज़ादी खणी हिनखे मण ॾिनी। शहज़ादी जो हिनखे मण ॾिनी, अबा धूती ठक वञी महल में पहुती। महल में जो वञे ॾिसे त शहज़ादो सुतो पियो आहे। शहज़ादो सुतो पियो आहे, पासे खां हुनजी तलवार पई। हिन छा कयो जो आहे तलवार खणी ऐं शहज़ादे खे ॿ धक हईं पंहिंजे पर में, माना शहज़ादे खे मारे छॾियईं। शहज़ादे खे मारे उहा मण खणी वरी ॿाहिरि निकिती। ॿाहिरि निकिती। हाणे हिन जीअं उतां बादशाह वटां निकिती हिनखे सोननि वारनि वारी शहज़ादी खे ॻोल्हण जे लाइ, त बादशाह खे हिन चयो, हिनखे बादशाह हिकिड़ो ॿेड़ो तयारु कराए ॾिनो। ॿेड़ो तयारु कराए ॾिनो जंहिंमें बादशाह जा पंहिंजा माण्हू वेठल आहे, पर उहे यको इंतज़ार में विया। पोड़ी केॾी महिल थी उन्हनि खे चवे, उहे महीने खां वठी हिन जे इंतज़ार में विया। हाणे जो हिन पोड़ीअ छा कयो, शहज़ादे खे मारे उहा मण बि हथु कयईं, आई मथे दरिया ते आई। शहज़ादीअ खे वञी रे पे उन ॿेड़ीअ में विहारे, जेका उहा ॿेड़ी कहराए आई। उते ॿेड़े में विहारे हिनखे चई त शहज़ादीअ खे चई त हीउ ॿेड़ो तुंहिंजे पीउ जो आहे। हीउ ॿेड़ो जेको आहे न, हीउ तुंहिंजे पीउ जो आहे। नांग जंहिं वक़्त खां वठी न तुंहिंजे पीउ जो मुल्क नास कयो, तंहिंखां पोइ ईअं सम्झो अॼु तो हिन ॿेड़े ते पेर रखियो। शहज़ादी खे जो हिन पीउ जी ॻाल्हि कई त ॼण शहज़ादी खे पंहिंजो पीउ यादि अची वियो। शहज़ादी ॾाढी ख़ुशि थी। पोड़ीअ सां गॾु वरी ॿेड़े ते वेही रही। पंहिंजा माइट पिया यादि पिया अचनि, सी अखियुनि में पाणी अची वियो। थोरा पोड़ी जादूगिराणी छा कयो जो पंहिंजे माण्हुनि खे इशारो कई त हाणे ॿेड़े खे धिकियो। शहज़ादी काबू आहे, हाणे ॿेड़े खे धिकियो। हुननि ॿेड़ो हलाइणु शुरू कयो। इते शहज़ादी जा पंहिंजा ख़्याल टुटा, ॾिसे त ॿेड़ो विच पाणी में हले थो। हे छा शहज़ादी वठी दाहूं कयूं। शहज़ादी जो दाहूं कयूं त हिते धूती मुड़ुसु माण्हू थी बीह रही। हिन खे चई त दाहुनि मां कुझु कोन वरंदी, चुप करे वे। हुनखे त मारे आई आहीं, न त हाणे तुंहिंजो बि सिर पूरो कंदीसीं, चुप करे वे। शहज़ादी पई रोए त भणा मां बराबरि चतूं त हिन ते एतिराज़ु करे पियो, मां अजाए हिन निभागीअ ते एतबार कयो। वरी जो हुन ॿुधायसि त मां शहज़ादे खे बि मारे आई हां, त वीचारी रोए पई। पर छा करे, चौधारी हुन जा माण्हू हुया। भॼण जी का वाह हुई कान। नेठि ॿेड़ो हलंदो काईंदा अची काणे शहज़ादे जे मुल्क में पहुता। काणे शहज़ादे जे मुल्क में ॿेड़ो पहुतो। काणे खे ख़बर पई, काणो पाण आयो दरिया ते। काणे जो ॾिठो शहज़ादीअ खे त सही, काणो त बाग पियो थिए। शहज़ादी ॾिसे पई त हाणे इन काणे सां मां पहिण बसि वठी आयसि महल में। पर हाणे का भॼण जी वाह कान, का न को उमेद न आसरो। हिन चयो त हाणे हिते बि का अटकल कया। हिन काणे खे चयो त जिन जा न मुड़ुस मरी वेंदा आहिनि, उहे बि इज़त कंदियूं आहिनि, पर मां त पंहिंजो जहिड़ो मुड़ुसु छॾे आई आहियां, तंहिं करे मूंखे हिकिड़ो साल इजाज़त ॾे त मां मतिलबु रहंदसि तो वटि, पर माना शादी कान कंदसि। मूंखे हिकिड़ो साल उनजे ग़म में रहण ॾे। काणे सोचियो त हाणे काॾे वेंदी, जेको हुयुसि उहो बि धूतीअ ॿुधायसि त मां मारे आई आहियां, ॿियो को मिट माइट अथसि कोन, काॾे वेंदी। चई हा ठीकु आहे, मां इंतज़ारु कंदुसि, भला ॾिसंदो वई त पियो, मां इंतज़ारु कंदुसि। शहज़ादी चएसि हा अञा हिकिड़ी ॿी ॻाल्हि, इहे 12 महीना जेके मां इंतज़ार में तोखे चवां थी, इहे 12 ई महीना तूं डेली ख़ैरात, बादशाह मां तुंहिंजे अॻियां को मसइलो कोन्हे, डेली ख़ैरात ग़रीब गुरबे ईंदड़ वींदड़ मुसाफ़िरनि खे खाराए। उन खां पोइ मुंहिंजो तोसां वाइदो आहे, जेका मुंहिंजी क़िस्मत हूंदी मूंखे क़बूल आहे, मां तोसां शादी बि कंदसि।
काणे शहज़ादे वरी बि धूती खां पुछियो त भला को पोयां हिन जो वारस वसीलो त कोन्हे न। धूती चयसि त कुझु बि कोन, रुॻो इहो मुड़ुसु हुउसि, उहो बि मां मारे आई आहियां, तूं परेशान न थी। काणे चयसि त ठीकु आहे, मां तोखे इजाज़त ॾिनी, भले साल तूं पंहिंजे मुड़ुस जो ग़म कर। हाणे शहज़ादी जो हिनखे चयो, हाणे हिन ख़ैरियात शुरू कई। ग़रीब गुरबो बची पियो खाए, जेके मुसाफ़िर हुजनि उहे बची पिया खाए। हाणे काणो जेको हुजे सो काणो ईअं सम्झ त ॾींहं पियो बणे त साल कॾहिं त पूरो थिए। हेॾां शहज़ादे खे जेॾी महिल हिन धूतीअ कुठो, तोतो वीचारो पिंजरे में हो। तोते जो ॾिठो हिनखे कुसंदे, तोते उतां पिंजरे में वठी दाहूं कई, पिंजरे में वठी दाहूं कई। फड़कणु लॻो, ज़ोर सां फड़कणु, पंहिंजा पर फड़काइणु लॻो, ज़ोर सां पर फड़काइणु लॻो त हिन जो पिंजरो हेठि किरी पियो। पिंजरो जो हेठि किरी पियो, पिंजरे जो दर खुली वियो। हे पिंजरे मां ॿाहिरि निकितो, पिंजरे मां ॿाहिरि निकितो, फड़को ॾेई शहज़ादे जे जंहिं पलंग ते शहज़ादो पियो हो उते वेही रहियो लाश ते। हाणे बसि शहज़ादे जे उन हाल ते पियो, अखियुनि मां पाणी हारियो। ख़ुदा जी कुदरत, शहज़ादे जा जेके विछड़ियल दोस्त हुजनि, सोनारो, ब्राह्मण, वाढो, जेके हिन खां विछड़ी विया हुआ, उहे बि कुझु ॾींहंनि खां पोइ हलंदे हलंदे अची उन शहर में आया, काणे शहज़ादे वारे शहर। जीअं उते आया त ख़बर पियनि त हितां जी बादशाह जी ईअं सम्झ त ख़ैरियात पई थी हले, त हर को अची खाए। हिन काणे खां हिन ख़ैरियात त कराई, पर शहज़ादीअ जो इहो दस्तूर हूंदो हो त जेसि ताईं लंगर हलंदो हो तेसि ताईं महल जे दरिया में वेठी हूंदी। जेको बि माण्हू खाधो खाइणु ईंदो हो उनखे पई चिताई ॾिसंदी। हिनखे इहा उमेद हूंदी, छो जो हिनखे शहज़ादे चयो त मुंहिंजा 3 दोस्त आहिनि जेके मूंखां विछड़ी विया आहिनि। हिन इहा फरमाइश बि इन लाइ कई हुई त मन हिन जा उहे 3 दोस्त अचनि। सो हीअ वेठी उतां दरिया मां पई ॾिसंदी। हे यार बची उते पिया था, हिननि खे बि ख़बर पई त ख़ैरियात पई थी हले। सो हे बि लंघी आया उन आम लंगर में मानी खाधी। अची वेठा, हिननि मानी खाधी। मानी खाई 3 दोस्त जंहिं महिल शहज़ादीअ जे अॻियां अची लंघिया त जेको हिननि में सोनारो हो, 3 दोस्तनि में जेको सोनारो हो, हीअ दरिया खां ॾिसे पई, सोनारे जी नज़र शहज़ादीअ ते पइजी वई। सोनारे जीअं शहज़ादी खे ॾिठो त पंहिंजे यारनि खे चयईं त यार अलाह नथो भुलाए त हीअ जेका न शहज़ादी आहे, हिन पंहिंजो दोस्त जेको शहज़ादो हो न, उन सां ज़रूरु किथे मिली आहे, को ॻाल्हाए। हिन वटि इहो हुनरु हुयो त हीअ जेका शहज़ादी आहे, असांजो जेको विछड़ियल दोस्त शहज़ादो आहे न, उन सां हिन ज़रूरु किथे मिली आहे या ॻाल्हाए थी। त हुन दोस्तनि चयसि, चरियो न थी। शहज़ादी न ॿुधे, पराए मुल्क में बेवकूफ़, पउन आज़ार में। हीअ चए छा बि चओ, पर मां सच थो चवां। मूंखे इहो रब साईं ॾात ॾिनी आहे, मां परखे वेंदो आहियां, सुञाणे वेंदो आहियां। मां सच थो चवां, मां कूड़ नथो हणां। उहो चए चुप कर, चुप कर, केरु ॿुधे। हे जो न पाण में सुस पुस कनि पिया, निहारनि बि पिया शहज़ादीअ ॾे। शहज़ादी हिननि खे ॾिसे पई वेठी, शहज़ादी हिननि खे ॾिसे पई वेठी। शहज़ादी खे बि शक पियो। शहज़ादी नौकरनि खे हुकुम ॾिनो त हे जेके इहे 3 मुसाफ़िर आहिनि, इन्हनि 3 मुसाफ़िरनि खे हेॾे वठी अचो। नौकर आया थी हिननि खे चवनि था की शहज़ादी घुरायो। हिननि सोनारे खे चयो त ॾिस तोखे चऊं पिया न, हाणे विधी न वेल में। उहो चए छा बि हुजे हलो, मां पाण हुन खां पुछंदुसि, मूंखे रब इहा ॾात ॾिनी आहे। हिन शहज़ादीअ जो असांजे दोस्त शहज़ादे सां ज़रूरु को वास्तो आहे। अची पहुता शहज़ादी जे साम्हूं, जेॾी महिल पहुता शहज़ादी पुछनि केरु हो। हिननि चयो त असां पाण में परदेसी आहियूं, 3 दोस्त आहियूं, बाक़ी इहो आहे त। हुन चयो त मां सोनारो आहियां, ॿिए चयो त मां ब्राह्मण आहियां, 3 चयो त मां वाढो। हिननि जो इहो हिनखे ॿुधायो, शहज़ादी खे पक थी त मुंहिंजो मुड़ुसु
जेके हुन पंहिंजा यार विछड़ी विया हुआसीं, जिन जो मूंसां पियो ॻाल्हि कंदो हो त मुंहिंजा यार हुया, उहे पक थी हिनखे पक थी हिननि खे वरी अंदरि करे ऐं पंहिंजी सॼी हक़ीक़त ॿुधाई, पंहिंजी सॼी हक़ीक़त ॿुधाई। शहज़ादे जो बि हिननि खे ॿुधाई चई बसि हाणे मूंखे पक थी त तव्हां शहज़ादे जा दोस्त आहियो, शहज़ादे जा तव्हां दोस्त आहियो। हिननि सां सॼी ॻाल्हि कई त मां कीअं दोखे सां हिते आई आहियां, शहज़ादे सां छा मसइलो थी वियो आहे, सॼो हिननि खे ॿुधायो। हाणे कीअं कयूं? हाणे हिननि चइनि ॼणनि पाण में सलाह कई। हाणे हिननि सलाह करे शहज़ादी खे सम्झायो। शहज़ादी खे हिननि सम्झायो। शहज़ादीअ छा कयो जो ॿिए ॾींहुं काणे शहज़ादे खे इन चयो त मां तोखे साल जे लाइ चयो हो त मां साल शादी कान कंदसि, पर बसि हाणे तूं शादीअ जी तयारी कर, मां तयारु आहियां। काणो त वेठो पियो ॾींहं गणे। काणे खे जो हे अणमुताइती ख़ुशीअ जी ख़बर पई, सो काणो त ॾाढो ख़ुशि थियो। शादीअ जो बंदोबस्तु जो हुकुम थी वियो। बादशाह जे अॻियां कहिड़ो, पर वरी बि शादीअ जे बंदोबस्त जूं तयारियूं थी वयूं। हेॾा शादीअ जूं तयारियूं पियूं हलनि। शहज़ादे जा जेके यार हुजनि इन्हनि पाण में सलाह करे छा कनि जो आया शहर में। शहर में हिननि पढ़ो ॾिनो त बि असां उॾाम खटोली ठाहींदा आहियूं, असां उॾाम खटोली ठाहींदा आहियूं। जेके ठहिराए त असां उॾाम खटोली ठाहींदा आहियूं। माण्हुनि खे ख़बर पई हिननि जी पढ़े जे हिसाब सां। हाणे शहज़ादीअ काणे खे चयो त शहर में हिकिड़ा कारीगर आया आहिनि जेके चवनि था त असां उॾाम खटोली ठाहींदा आहियूं, सो तूं उॾाम खटोली ठहिराए त असां शादी उन में कंदासीं, लाऊं असां उन में लहंदासीं, उॾाम खटोली ठाहे। काणे जो हुकुम थियो, 3 कारीगर अची विया। अब उॾाम खटोली असांखे खपे। हिननि चयो हा साईं ठाहींदासीं, ठाहींदासीं। सामान सड़ो हिननि खे मिलियो। थोरनि ॾींहंनि में उॾाम खटोली हिननि ठाहे तयारु कई। हाणे शादी वारे ॾींहं ते काणे शहज़ादे छा कयो जो सोननि वारनि वारी शहज़ादीअ सां हिकु सोनारिण, हिकु ब्राह्मण, हिकिड़ी वाढी ऐं पोढ़ी जादूगरियाणी, उहे हिन उॾाम खटोली में विया। ऐं हेॾा हे जेके 3 कारीगर हुया, इहे बि उॾाम खटोलीअ जी हिकिड़ी कुंड में वञी लिकी वेही रहिया। इहे वञी हिकिड़ी कुंड में लिकी वेही रहिया। अब थोरो इशारो थियो त उॾाम खटोली उॾामण लॻी, फर्श छॾे अर्श ॾे वठी उॾामण लॻी। हेठां वीचारो काणो शहज़ादो लूलाट कंदो रहिजी वियो। उनखे त इहो तसवरु ई कोन हो त को हे उॾाम खटोली ईअं उॾामी वेंदी। उन पे हेठां दाहूं कयूं, उॾाम खटोली मथे उॾामी। उॾाम खटोली जॾहिं चङो मथे वई त हे जेके लिकियल हुया सोनारो, ब्राह्मण ऐं वाढो, उहे बि ॿाहिरि निकिरी हिननि जे अॻियां अची ज़ाहिर थिया। पोढ़ी धूतीअ जो हिननि खे ॾिठो त हिननि खे चई त तव्हां हिते कीअं निकिरो ॿाहिरि, पर हे साईं हिन जी ॿुधनि ई कोन। पोढ़ीअ जी आदत हूंदी त उहा जेका शहज़ादी वारी मण हुअसि न, उहा सदाईं रखंदी पाण सां गॾु। हिते शहज़ादीअ छा कयो, शहज़ादी हिनखे ॾिसे पई, ख़बर हुअसि हिते पोढ़ीअ वटि इहा मण हूंदी आहे। शहज़ादीअ छा कयो जो झटि ॾेई हिन धूती खे खणी जुंडनि खां झले, जुंडनि खां पकिड़े हिनखे चई त मूंखे मण ॾे, न त मां हितां हेठि धिको ॾींदीसि, धिको ॾींदीसि त ईअं पुरज़ा पुरज़ा थी वेंदी। धूती घणो नटायो, हिन ईअं वारनि खां सट ईअं उछलाइण जे लाइ, ड्रिज खां उछलाइण जे लाइ ईअं ड्रिजूं ॾिनईंसि। पोड़ी सम्झो त बराबरि मूंखे केराईंदी। पोड़ी चुपड़ी करे मण कढी ऐं खणी ॾिनी शहज़ादीअ। शहज़ादीअ खे मण ॾेई चुपड़ी करे कुंडड़ी में वेही रही। साईं उॾाम खटोली हले पई, उॾामंदी तां त अची उन महल वटि लथी, जंहिंमें शहज़ादो कूठो पियो। लथा। शहज़ादी जीअं ॾिठो शहज़ादे खे रड़ निकिरी वियसि, बणा हे कहर। तोतो हुनजे मथां वेठो हो। तोते जो हिननि खे ॾिठो ऐं तोते जी ईअं नज़र पइजी वई हुन धूतीअ ते। तोते जी जीअं नज़र पई धूतीअ ते, तोतो भड़को ॾेई अची हिनखे चंबनि ऐं ठोंगनि सां मथे धूतीअ खे। मुंहं में मथे में उहा जीअं हथ हणी हथनि सां पाण बचाई त हथनि में तां त हणी हिनखे रतो छाण करे छॾियईं, बाक़ाइदे रतो रत करे छॾियईं।
शहज़ादी तोते खे झलियो, हिन खे चई त थोरो सब्र कर, तुंहिंजे फरियाद जो फ़ैसिलो बि थींदो। मञूं था त तुंहिंजो चवणु कयूं हा त एतिरो न थिए हा, पर हाणे सब्र कर। हाणे शहज़ादे जे दोस्तनि ॾिठो शहज़ादे जो हाल पियो आहे, कुठो पियो आहे। हिते हिननि ब्राह्मण खे चयो, ब्राह्मण खे चवनि था हाणे वार कर, वक़्तु ई थिए, हुनर अथई, अॻे दफ़े तुंहिंजे हुनर असांखे ईअं सम्झो जुदा करायो, अॼु तुंहिंजो हुनर असांखे मिलाईंदो, वार कर, ही वक़्तु थिए। ब्राह्मण तयारु थियो, शहज़ादे खे सिधो करे शहज़ादे जे मथां ईअं फीणा पाइणु लॻो, फीणा पढ़ी ऐं धणी खां दुआ पिनई। घड़ी कान गुज़री त शहज़ादो कलमो पढ़ी उथी वेठो। जीअं उथी वेठो ऐं अखि खोलियईं त पंहिंजे यारनि ते नज़र पइजी वियसि, यारनि ते नज़र पइजी वियसि। यारनि खे ॾिसी ईअं हैरत में पइजी वियो, अदा मूंखे निंड मां उथारियो अथव, मूंखे निंड मां, मूंखे कची निंड मां खणी उथारियो अथव। हुननि चयसि भाउ तुंहिंजी कची निंड आहे, तोखे ख़बर कान्हे त हे छा मां छा थी वियो आहे, छा थियो आहे। यारनि हिन खे सॼी हक़ीक़त ॿुधाई। हिन खे जॾहिं इहा ॿुधाइनि त हे सम्झी वियो त बणा तोते सही चयो, तोते सही चयो। हिन सां गॾु जेके आयूं सोनारण वाढी ऐं ब्रह्मयाणी, उन्हनि बि जो इहा ॻाल्हि ॿुधी त उहे बि हैरान थी विया। पोइ सोनारण जेका ही उन सोनारे सां, वाढी जेका ही उन वाढे सां, ब्रह्मयाणी जेका ही उन जी ब्राह्मण सां शहज़ादे शादी कराई। बाक़ी शहज़ादी जेका उहा ख़ुशीअ जे ॻोढ़नि जा बुक ॻाड़े उथी अची शहज़ादे सां मिली। का देरि त ॿई हिक ॿिए खे चुपचाप वेठा पिया ॾिसनि। हाणे मेलो सभिनी जो थी वियो, अब हाणे वापसि चऊं पंहिंजे ॻोठु, वापसि चऊं हाणे पंहिंजे ॻोठु। हाणे हर कंहिंखे पंहिंजा जोड़ा मिलिया। पोड़ी धूती जेका ही चइनि हाणे बसि पोड़ी धूती खे ॿी सज़ा नथा ॾियूं, अकेलो हिन महल में था बंदि कयूंसि। पोड़ी धूती ॾाढियूं दाहूं कयूं, हिन खे चइनि था न बसि तो ते रहम करणी अजायो। पोड़ी धूती खे हुन महल में बंदि करे पाण तोते समेत उहा जेकी उॾामंद खटोली आहिनि वरी उन ते चढ़िया। घड़ी कान गुज़री त अची पंहिंजे मुल्क पहुता। सभई पंहिंजे माइटनि सां मिलिया, हिन जा जेके दोस्त उहे पंहिंजे घरनि में विया। हीउ जेको हुयोसि हे अची पंहिंजे पीउ सां मिलियो, हिन जे पीउ बि कावड़ में त हिनखे मुल्क निकाली ॾिनी हुई। पोइ त हुन बि ॾाढो पछतायो, भला जवानी आहे, जवानी में इहे शयूं थींदियूं आहिनि, मूंखे अहिड़ो क़दम खणणु न खपे हा। ॾाढी पुट जी ॻोल्हा कराई, पर पोइ जिथां किथां हे नाउमीद थी वियो। ॼण हे पुट खे मोह सां ई वेठो। हाणे जो वरी पंहिंजो पुट जी मिलियुसि त ईअं सम्झ ॼण बादशाह जी बि ईद थी वई। बादशाह बि ॾाढो ख़ुशि थियो, पाण में मिलिया। बाक़ी हयाती जा ॾींहं पंहिंजे वतन में हिक ॿिए सां वफ़ादारी सां गुज़ारणु लॻा। इंशाअल्लाह सुभाणे वरी नई किसे सां गॾु तव्हांजे साम्हूं पेश थींदासीं। तेसिताईं जे लाइ ख़ुदा हाफ़िज़।